नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में आगा ए खान स्कूल में कश्मीरन सां इज़हार यकजहती के हवाले से कश्मीरी ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें प्रिंसिपल मीर आफ्ताब टालपुर, हेड मिनिस्टर अब्दुल हफ़ीज़ ऐं ॿियनि उस्तादनि कश्मीरन के मामले ते रोशनी विधी। आलमी बिरादरी जे मसले के हल तरफ़ ध्यान छिकरायो। इन मौके ते स्कूल के शागिर्दनि तकरीरूं ऐं टेबलोज़ पेश करे इंसानी हथन की जंजीर ठाहे कश्मीरी अवाम से इज़हार यकजहती जो इज़हार किया। कश्मीरी शोधा की याद में 10 मिनट की खामोशी इख्तियारी कई वई। शोधा कश्मीरन जे लाइ फातिहा ख़्वानी पिण कई वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।